तंजीमें आ रही हैं ज़िलो टंडोलियार पारां जिन भी माण्हुनि सैलाब मुतासिरीन जी बेलोस ख़िदमत कई उन्हनि खे ख़राज पेश करण जे लाइ हिकु वॾो प्रोग्राम रखियो हुयो, जंहिंमें शील्ड पिणु ॾिना विया, सर्टिफिकेट पिणु ॾिना विया। उन में महिमान ख़ासि DIG ऐं ॿिया हुआ। अचो त उन्हनि जा तासरात ॿुधूं। तो जेको टंडोलियार में अचणु थियो आहे अचो त उहो बेसिकली हिकिड़ी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन आहे जंहिंसां मुंहिंजो ताल्लुक़ रहियो। मां बि बोर्ड जे दौरान जेको तंबू गोट लॻायो हो जाम शोरे में, उन में अहिड़नि ई क़िस्म जी तंज़ीमुनि असांजी वॾी हेल्प कई हुई, त हिन सां हिकिड़ो ताल्लुक़ डेवलप थी वियो उन दौरान। ऐं हाणे अॼु मां हिननि वटि आयुसि जो हिननि मूंखे दावत ॾिनी, हे पंहिंजो गरम कपिड़ा ऐं खाधे पीते जो सामान अहिड़ी फैमिलीज़ खे जेके मुस्तहिक आहिनि, जेके चई नथी सघनि वात सां पर सफ़ेद पोश हुजण जे करे उन्हनि खे हे रीच आउट कंदा। त इहो तमामु बहितरीनु अमल आहे। असांखे सोसाइटी में अहिड़नि माण्हुनि खे ज़रूरु ईअं साराह करणु खपे जीअं असां अॼु कईसीं। अलाह साईं जेको आहे हिननि खे ॾिसे मतिलबु हिननि खे हिकु रोल मॉडल कंदासीं त ॿिया माण्हू बि साम्हूं ईंदा। सो अॼु मुंहिंजे अचण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिननि खे जस ॾियणु ऐं हिननि खे शाबाश ॾियणु हुयो। ऐं पंहिंजे हथ सां हिननि खे मां पंहिंजी शील्ड ॾिनियूं, मूंखे काफ़ी ख़ुशी थी हिननि जो कमु ॾिसी करे। त ॾिसो असांजे माशरे में सिर्फ़ु हिकिड़ी शइ ते प्रेशर हूंदो आहे त माण्हू ॿधो गिरफ़्तार करे जेल मोकिलियो। असल में हर क्राइम जो क्रिमिनल जेको आहे न उहो हिकिड़ो असांजे साम्हूं अहिड़ो हूंदो आहे इंडिविजुअल जंहिंखे बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेल मोकिलणु। लेकिन मां चवंदुसि त जेके ही मनशियात जा विक्टिम्स आहिनि न, इहे क्रिमिनल्स न आहिनि, इहे पाण ई विक्टिम्स आहिनि। इन्हनि जी जेसि ताईं असां रिहैब न कंदासीं, इन्हनि जे लाइ कोई अहिड़ा रस्ता न हूंदा जो हिननि खे असां उते दाख़िल कराए 3-3 महीननि जो कोर्स करायूं, तेसि ताईं हीउ इशू जेको आहे न इहो रिपीट थींदो रहंदो। रिवॉल्विंग डोर आहे, हिन में हिकिड़े पासे खां वेंदो ॿिए पासे खां निकिरंदो। छो जो इहो असांजो कमु कोन्हे को बेसिकली, इहो त हाणे गवर्नमेंट लेवल ते हिनखे सोचणु खपे। लिहाज़ा पोइ असां वटि हिकिड़ो ई टूल आहे, उहो टूल इहो ई आहे त भई हिननि खे हर दफ़े गिरफ़्तार करिणो आहे, हर दफ़े जेल मोकिलणो आहे। उन में कोर्ट्स बि लीनियंट व्यू वठनि थियूं। हुननि जी हालत ॾिसी करे जेल जा जेके सुपरिटेंडेंट्स आहिनि उहे बि चवनि था त हीअ असां वटि मरी वेंदा, एंड दे एंड अप ऑन द स्ट्रीट्स। ऐं पोइ वरी हिकिड़ी रिपीट थिए थी साॻी उहा चोरी, वरी गिरफ़्तारी, वरी जेल। सबसे पहले तो ये एक बहुत अच्छा सोशल इवेंट है जिसमें आपने जितने भी अच्छा काम किया था फ्लड के दौरान, उसमें जितने वॉलंटियर थे, जितने आपके डोनर्स थे, जितने आपके फंडरेजर्स थे, आपने तमाम की हौसला अफजाई की और उस काम को पाया तकमील देने के बाद आज की इस तकरीब की सूरत में आपने तमाम लोगों को बुलाकर उनकी जो इज़्ज़त अफजाई की है, ये एक बहुत ही काबिल तहसीन बात है। असां जेको आहे कपिड़ा गरम मुलबुसात अटो आहे चांवर आहे हीअ मुतासिरीन ताईं असीं पहुचायूं पिया ऐं असीं आवाम खे इहा मैसेज था ॾियूं, ॾिसो जेकॾहिं तव्हांखे ख़ुदा साईं ॾिनो आहे त तव्हां हुन ॾिनल में अॻे माण्हुनि जी इंसानियत जी ख़िदमत करियो। ऐं बि बरसाति मुतासिरीन परेशान आहिनि, बाराड़ी में रोडनि ते वेठा आहिनि, हुननि वटि न को घर आहे न का शइ। सियारनि जो मौसम अरूज ते लॻियो पियो आहे, त आउं सभिनी पाकिस्तानियुनि खे, सिंध वासियुनि खे आउं दरख़्वास्त कंदुसि त तव्हां अचो, दिलि न हारियो, हिन जी भरपूर तरीक़े से मदद करो। तव्हां हिन जी मदद कंदो, अल्लाह साईं तव्हांजी मदद कंदो। सर बात यह है कि ऐसी आफतों के अंदर हुकूमत अकेली कुछ नहीं कर सकती ना। जब तक शहर के लोग, अच्छे लोग जो इसमें कार खैर में हिस्सा ना लें, क्योंकि हुकूमत छोटी सी होती है लेकिन आवाम बहुत ज़्यादा है। और अल्लाह के फजल से हमारी जो आवाम है, पाकिस्तानी आवाम, ये माशाल्लाह बहुत खुशहाल है। कुछ गरीब भी हैं, ये नहीं कि गरीब नहीं है, लेकिन बात यह है कि लोगों को अल्लाह ने तौफीक दी है और जिन लोगों को तौफीक दी है अल्लाह ने, वो लोगों की, गरीबों की मदद भी कर रहे हैं। उन्हनि चयो त आवाम जी ख़िदमत ई करणु असां सभिनी जो जज़्बो आहे। उन जज़्बे तहत असां पूरे मुल्क में आवाम जी बेलोस ख़िदमत करे रहिया आहियूं। कैमरामैन महबूब अली सां गॾु हुज़ूर ख़ासि केली, ख़बर 4 TV टंडवाला।